साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध साथी पाण सिंध जे जेनन मामलनि ते ॻाल्हायूं था। मुखातिब आहियूं सिंध में रहंदड़ सभिनी सियासी पार्टियुनि सां। जॾहिं धरतियुनि जे मथां ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि, जॾहिं क़ौमुनि जे मथां ॾुखिया वक़्त अचनि त पंहिंजो पाण खे लीडर अॻुवाण सम्झंदड़ ऐं सदाईंदड़ माण्हू बि जॾहिं उन्हनि माण्हुनि जे बदिरां ॻाल्हाइनि न, चुप रहनि, माठरनि। साईं जेम्स सेफ बि चयो त जॾहिं मुल्क मथां कारा ककर छायल हुजनि त कारकुन वेही घर मुतालियो कनि, पर जॾहिं मुल्क मथां हक़ीक़त में कारा ककर छायल हुजनि, ज़ुल्म हुजे, जबर हुजे, क़ौम जो इस्तेहसाल हुजे, फुरलुट हुजे, पोइ बि जेकॾहिं माण्हू घर वेही वात मां ॿिण कन कुछे त उहो बि ज़ालिम आहे, उहो बि ज़ालिम जी धुर आहे। जेकॾहिं निकिरे थो ॻाल्हाए थो, सवाल इन करे तव्हां सां रखियो हूंदो जॾहिं सिंध जे माण्हुनि सां हीअ तबाही वारी सूरत हाल आहे, दरिया खसिजी वियो आहे, तबाह थी वियो आहे। क़ौमी ॿोली अॼु PTCL ताईं लाथी वई आहे कराची में, तव्हां ॿियनि सूबनि में भले रखो, पर सिंध मां जॾहिं कढो था तव्हांजी ॿोली जे मथां सवाल उथारजनि, दरिया मथां सवाल उथारजे, धरती मथां सवाल उथारजे, त जेके लीडर कारकुन ऐं वर्कर सॾायो था उहे निकिरो। कहिड़नि बि सियासी पार्टियुनि में रहो था, पर सिंध जे बुनियादी सवालनि ते पंहिंजो पाण में गॾिजो। इहो तजुर्बो थियल आहे, बिटो निज़ाम सिंध जो हुजे, सिंध जा माण्हू सभु शऊरमंद निकिता, उन ते बि ॻाल्हायूं, निकिता, उन निज़ाम खे धरम भरम कयूं, उन निज़ाम खे रद्द करियूं, त पोइ जॾहिं सवाल आयो आहे सिंधी माण्हुनि जे मथां, सिंधी क़ौम जे मथां, त पोइ गॾु छो नथा थियो? बुनियादी सवालनि ते गॾिजो न। 5 बुनियादी सवाल खणी उन्हनि ते सभु सियासी पार्टियूं गॾिजो, इन बुनियादी सवालनि ते वियो। हेठि तव्हांजा नज़रिया आहिनि, तव्हांजा सवाल आहिनि, तव्हांजा आदर्श आहिनि, जंहिं ते वणे वते ते हलो। पर ख़ुदि लेनिन बि चयो त उहो सोशलिस्ट ई न आहे, उहो कम्युनिस्ट ई न आहे, जेको माण्हू पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी धरती जे माण्हुनि धरतीअ माण्हुनि जी ॻाल्हि नथो करे। अचो त पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि खे बचाइण लाइ पंहिंजो पाण में गॾिजूं, जुड़ूं ऐं ॻंढिजूं। जेकॾहिं नथा ॻंढिजूं हिन अहिड़े दौर में, जदीद दौर में, वॾो सवाल त हे आहे त अॼु ॾींहं ताईं सिंध में जदीद जंगी फन लिखियो ई न वियो आहे। सिंध जे कहिड़े बि माण्हू खे जेकॾहिं सवाल कबो त साईं जेकॾहिं हिन महिल हाणे जे दौर में तुंहिंजे मथां दुश्मन हमलो करे त छा कंदे, तव्हांखे जवाब में हिकु ई जवाबु ॾींदो, तव्हां बंदूक वठी कारतूस गॾु करे वेही रहंदो, दुश्मन ईंदो धड़ा उथारे छॾींदो सां, पर उनखे जेकॾहिं चइजे त अमेरिका में वेहंदड़ माण्हू ड्रोन जहाज़ उॾाए तुंहिंजो घर, ॻोठ ऐं शहर तबाह करे छॾे, त तूं उनखे जवाब में छा कंदे? त वात पटे पियो हूंदो। साबित थो थिए त जंगी फन सिंध में नाहे लिखियो वियो, सिंधी माण्हुनि ताईं नाहे पढ़ायो वियो। लतीफ़ ॻाल्हायो आहे जदीद जंगी फन ते, जहां लतीफ़ खे पढ़ियो। जेकॾहिं नथा पढ़ो त सिंध में जेके अदीब दानिश्वर आहिनि उहे जदीद जंगी फन ते लिखनि, ॻाल्हाइनि ऐं उन ते पढ़नि। ॿियो, जॾहिं क़ौमुनि जे मथां ॾुखिया वक़्त आया आहिनि त क़ौमुनि जा सॼण कहिड़ी बि जॻह ते हुजनि, उस्ताद, टीचर, वकील, डॉक्टर, जहिड़ी बि जॻह ते वेठा आहिनि, उहे ॻाल्हाईंदा आहिनि, उहे निकिरी ईंदा आहिनि, उहे सवाल खणंदा आहिनि, छो जो ख़ुदि इन्हनि सभिनी जो तालुक़ु आहे ई क़ौम सां गॾियल। इन्हनि सभिनी जो जेको गांडापो आहे उहो आहे धरती ऐं ॿोली ऐं पंहिंजी क़ौम सां गॾियल। जेकॾहिं धरती न बचे, ॿोली न बचे, क़ौम न बचे, त माण्हू ई न बचंदो। फ़लस्तीन जो मिसाल खणो, दुनिया जे जेके ॾुतरियल माण्हू आहिनि उन्हनि जो तव्हां मिसाल खणो, जेके तबाही जे किनारनि ते पहुतल माण्हू उन्हनि जो मिसाल खणो। आयो कामरेड माउदी तंग चयो न त असीं कम्युनिस्ट आहियूं, दुनिया जे सभिनि मज़लूमनि जे तरफ़ां ॻाल्हाईंदासीं, पर जेका वेड़ हूंदी, जेका जंग हूंदी, चाइना जे माण्हुनि लाइ हूंदी, चाइना लाइ हूंदी। उन्हनि करे ॾेखारियो, साबित करे ॾेखारियो त मज़दूर, पोरियत हारी दुनिया जा हुकुमरान थी सघनि था ऐं दुरुस्त अंदाज़ में हुकूमतूं हलाए सघनि था, ऐं उहे दुरुस्त अंदाज़ में हुकूमतूं हलाईंदा आहिनि। क्यूबा अमेरिका जे कुख में वेही आज़ादी वरिती आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ वेड़ कई आहे। कामेड चेकेवेरा जहिड़ो माण्हू जॾहिं पाकिस्तान में 2 भेरा आयो, 54 में जॾहिं पोयों भेरो आयो, त उन सां जेके माण्हू मिलण आया उनखे चयूं त कामेड असां अवामी इनकलाब था चाहियूं। कामेड चयो त उहो त असां बि चाहियूं था, पर तव्हां जेके मूंसां ॻाल्हाइण आयो सभु मिलिट्री जा माण्हू आहियो, असां अवामी इनकलाब था चाहियूं, फौजी इनकलाब नथा चाहियूं। त हिन खां डिॼी डप में घर न वियो, ख़ौफ़ ऐं लालच जॾहिं बि क़ौमुनि मथां तारियूं थियूं त क़ौमूं तबाह कयूं आहिनि, इन जा असर न छॾियो। नौजवान ॻाल्हाए थो, निकिरी आयो आहे, असीं बि ॻाल्हायूं था। जॾहिं क़ौम मथां ॾुखिया वक़्त हुजनि त APCयूं कोठायो, सभु बुनियादी सवालनि ते वियो। अॼु 73 जे इन ते सवाल, 18वीं तरमीम ते सवाल वियो। सिंध जा आदिब दानिश्वर ऐं सियासी पार्टियुनि जा लीडर छो था ॻाल्हायो? 165 खाता जेके सूबनि खे आहिनि उहे कटींदा। अॼु क़ौमी ॿोली कटी अथनि, सुभाणे इहे 5 सवाल जेके चङा आहिनि सिंधी माण्हुनि खे मिलियल, इहे कटींदा। ॻाल्हायो, सिंध में यूनिवर्सिटियुनि लाइ ॻाल्हायो त वधीक जेके ज़िला आहिनि जिन में यूनिवर्सिटियूं आहिनि, सिंध हुकूमत छो थी ऐलान करे? अॼु साबित कयो आहे न कोरोना माण्हुनि जे मामलनि में त मेडिकल जी सिंध में खोट आहिनि, डॉक्टरनि जी खोट आहे, यूनिवर्सिटियुनि जी खोट आहे। मेडिकल ते पढ़ण लाइ यूनिवर्सिटियूं, मेडिकल असांजो डिग्री कॉलेज खोल आहिनि जिन में नौजवान पढ़नि, मेडिकल ते ॻाल्हाइनि। उहो दौर वियो जॾहिं तरार ऐं बंदूक जी वेड़ हूंदी। हाणे जदीद दौर आहे, जदीद वेड़ ऐं जदीद हथियारनि जी वेड़ जो जॾहिं दौर आहे, त साइंस पढ़ण लाइ यूनिवर्सिटियूं, कॉलेज ऐं किताबखाना ऐं लाइब्रेरियूं जोड़ायो, माण्हुनि खे पढ़ायो, पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन जे माण्हुनि खे वफ़ा जो दर्स ॾियो, सम्झायो त वफ़ाऊं थींदियूं कीअं आहिनि क़ौमुनि जूं। असांजो वीडियो वणेव त असांजे YouTube चैनल अरडो तरादी खे सब्सक्राइब ज़रूर कजो। हक़ मौजूद जी सिंध।